नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त क़शमूर वेझो इंडस हाईवे ते ट्रालर गाॾियुनि मथां किरी पियो आहे, जंहिं जे नतीजे में फौतइन जो अंग वधी टे थी पियो आहे। ट्रालर हेठियां दबियल मोटरसाइकिल ऐं डारसन मां औरत ऐं ॿार समेत 3 ॼणनि जा लाश कढिया विया आहिनि। फौतिन में औरत राणी भुगटी, मासूम ॿारड़ो मोहम्मद अमीन भुगटी ऐं गुलाम अकबर लंजवाणी शामिल आहे। ट्रालर हेठां दबियल गाॾियुनि मां हिकु ॿार समेत 3 ॼणनि जा लाश ॿाहिरि कढिया विया आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त क़शमूर वेझो इंडस हाईवे ते ट्रालर गाॾियुनि मथां किरी पियो आहे, जंहिं जे नतीजे में फौतिन जो अंग वधी टे थी पियो आहे। ट्रालर हेठियां दबियल मोटरसाइकिल ऐं डारसन मां औरत ऐं ॿार समेत 3 ॼणनि जा लाश कढिया विया आहिनि। फौतिन में औरत राणी भुगटी, मासूम ॿारड़ो मोहम्मद अमीन भुगटी ऐं गुलाम अकबर लंजवाणी शामिल आहे। ट्रालर हेठां दबियल गाॾियुनि मां हिकु ॿार समेत 3 ॼणनि जा लाश ॿाहिरि कढिया विया आहिनि।